अल्हम्दुलिल्लाह वकफ़ा वस्सलातु वस्सलामु अला इबादिहि अल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मा कान मुहम्मदुन अबा अहदिम मिर रिजालिकुम वलाकिन रसूलल्लाह व खातमन नबिय्यीन व काना अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फी शान हबीबिहिल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा। दुरूद शरीफ पढ़ो। क्या जाना था पढ़ो बाबा। अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व आलि बैतिहि अजमईन। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अला हबीबिक खैरिल खल्क़ि कुल्लिहिम वल हबीबुल्लज़ी तुरजा शफ़ाअ लिकुल्लि हौलिन मिनल अहवालि मुक़तहिम। दोस्तों, अज 29 दिसंबर सन 2021 गोठ सईद अली चाने में रईस रुस्तम अली खान मौलाना मुश्ताक अहमद साहब जुमला जमात तहफ़्फ़ुज़े ख़त्म नबूवत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन्वान सां प्रोग्राम रखियो है। सुबह का वठी आलिमन सगोरन जा वाइस ॿुधो पिया। अञा मूंखां बहितरीन वॾा आलिम हिते रहियल आहिनि, सवाब थी चुका आहिनि। नमाज़ जो टाइम ज़ोहर जो आहे, मानी भी जमात न खाधी आहे। थोरो बस अर्ज़ु कयां पोइ दुआ घुरां वरी वाइस ॿिए वारे, छो त घटि में घटि मां 22 साल वाइस कयो आहे। मां 15 मिंट ॻाल्हाए नथो सघां। 15 मिंटनि में मुंहिंजो वाइस न लॻंदो आहे। मां घटि में घटि 2 कलाक हुजां, तव्हांखे ख़बर आहे। कलाक खां पोइ मुंहिंजी इंजन तपंदी आहे। पोइ छो त मां हाणे बीमार भी आहियां, कोराड़ो भी थी वियो आहियां। ज़रूरत भी न आहे, बस दुआ जे लाइ। बुज़ुर्ग न आहियां, छो त मां 11 बजे आयो आहियां। 11:30 12:30 ते स्टेज ते वेठो आहियां। सवा 2 थिया पौणा 2 कलाक। हाणे चवंदा 2:30 ताईं तूं वाइस कर। 2:30 ताईं वाइस 15 मिंट न थींदो आहे। बस दुआ। दोस्तों, उहा मजलिस, उहा कचहरी, उहा महफिल अल्लाह वटि एसी ताईं क़ाबिल क़बूल न आहे जेसी ताईं उन मजलिस में मोहम्मद करीम जे मथां दुरूद शरीफ न पढ़ियो वञे। अचो था पंध करे, उहा दुआ बि अल्लाह वटि पुॼंदी न आहे, टंगिजी पवंदी आहे रस्ते में। जंहिं दुआ में मुस्तफ़ा जे मथां दुरूद शरीफ न हुजे। एक दफो दुरूद पढ़ो, 10 दफा रहमत, 10 दफा पढ़ो, 100 दफा रहमत, 100 दफा पढ़ो रब पेशानी ते लिखाए दो छॾे ते बराअतु मिनन नार, बराअतु मिनन निफाक। मुनाफिकी खां भी परे आहे त जहन्नम जी बाहि खां भी परे। साहबी सगोरो आहे मुंहिंजे साईं खे चए थो या रसूल अल्लाह। सभु चओ सल्लल्लाहु। ॾाढियां त चओ, थोरो ॾाढियां चओ अलैहि सलातो सलाम। सदको वञास नाले मिठे था। माखीअ खां वधीक मुंहिंजे साईं जो नालो मिठो आहे। दोस्तों, साहबी चए थो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। साईं मां जॾहिं दुआ घुरंदो आहियां न
उन दुआ में हिकिड़ो हिस्सो तो मोहम्मद करीम जा मथां दुरूद शरीफ पढ़ंदो आहियां, टे हिस्सा रब करीम जे अॻियां पंहिंजूं हाजतूं बयान कंदो आहियां। नबी साईं फरमाए जज़ाकुमुल्लाहु अहसनल जज़ा, पुट तोखे अल्लाह जज़ाए ख़ैर अता फरमाए, जेकॾहिं वधाईंदे त तोखे अल्लाह वधाईंदो। चइसि हाणे जॾहिं दुआ घुरंदुमि न, उन दुआ में ॿ हिस्सा तव्हांजे मथां दुरूद शरीफ पढ़ंदुमि, हिकिड़ो हिस्सो मां पंहिंजे लाइ अल्लाह साईं खे अर्ज़ु कंदुसि। पाण फरमाए जज़ाकुमुल्लाह अहसनल जज़ा, पुट अल्लाह तोखे जज़ा ख़ैर अता फरमाए, वधाईंदे त रब तोखे वधाईंदो। चइसि दुआ घुरंदुमि, टे हिस्सा तव्हांजे मथां दुरूद शरीफ, हिकिड़ो हिस्सो पंहिंजे लाइ रब करीम खे अर्ज़ु। पाण फरमाए जज़ाकुमुल्लाह, अल्लाह तोखे जज़ा ख़ैर अता फरमाए, पुट वधाईंदे त अल्लाह वधाईंदो। चए साईं जॾहिं मां दुआ घुरंदुमि न, उन दुआ में सिर्फ़ तो मोहम्मद करीम जे मथां दुरूद और सलाम पढ़ंदुसि। सुभान अल्लाह, न त जो कसम खणी आया, कसम खणी आया त सुभान अल्लाह चवणी न आहे। हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए सो पुट गाल बुध, हाने जने तू भी दुआ घुरे, उन दुआ में रुगो मुझे मथा दुरूद शरीफ पढ़ने, वो अल्लाह साईं का कुछ भी न घुरजाए, बगैर घुरन जे अल्लाह तुझा सब मसला हल करे छॾे। तंहिंजे करे जेको भी आलिम सगुरो वाइज़ करे या जंहिं भी जाइ ते हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो मुबारक ॿुधो त तव्हां कम अज़ कम नंढड़ो दुरूद पढ़ंदा कयो, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सल्ली अला मोहम्मद। मदीने जे मीर सां मोहब्बत कयो, कंदो अबा कंदो न। हां, हुजूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकूना अहब्बा इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन। पाण फरमायो मानू मोमिन नागे ऐसी ताईं के जैसी ताईं के मां मोहम्मद करीम सां प्यार करे, बचन ॿारन खां वधीक, अबे अम्मा खां वधीक, माल मता खां वधीक, सभिनी माण्हुनि खां वधीक, हत्ता के पंहिंजी जान भी एॾी प्यारी न हुजेसि। हुजूर फरमायो इनखे पंहिंजी जान खां वधीक मां मोहम्मद प्यारो हुजांसि, हाणे मोमिन थव। इंसान जॾहिं बीमार थींदो पोइ चवंदो मालो खपायो त मां ख़ुशि थियां। अबा माल क्यों, वो माल हली 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 माल खपी वियो, हमरा के माना पंहिंजी जान खां, पंहिंजे माल खां वधीक पंहिंजी जान प्यारी त माल खपायई, मां ख़ुशि थियां। वरी साईं हलंदे हलंदे हाणे छा चई, माल खपी वियो, चई बाबा औलाद खे चई वञी पाण खे गिरवी रखो, पर मांखे मुंहिंजी दवा कराए, मां ख़ुशि थियां। तंहिंजी माना माल खां भी वधीक जान प्यारी असे, औलाद खां भी वधीक जान प्यारी अथसि। हाणे मदीने जे मीर फरमायो त हाणे इहा जान भी एॾी प्यारी न हुजेसि, इन जान खां वधीक मां मोहम्मद प्यारो हुजांसि, इहो माण्हू मोमिन। हुजूर सां मोहब्बत करियो, जिन मदीने जे मीर सां प्यार कयो उन्हनि जा बेड़ा पार थी विया। सहाबा वॾा मदीने जे मीर जा आशिक़ हा। हजरत अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु इश्क में सजो माल हुजूर पर नूर रहमतुल्लाह अलैहि नबी जे मथा कुर्बान कयो, एतिरे क़दर जो हजरत अबू बकर सिद्दीक सही जे जिस्म ते जेके कपड़ा पातल हा उन में भी चटियूं लॻल हुयूं, सजो माल हुजूर जे मथा कुर्बान कयो। हजरत उमर साईं वॾो आशिक़ रसूल हो, खुदा जी ज़ात जो कसम, हजरत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु भी माल घोर कयो। हजरत उस्मान वॾो ताजर हो, वॾो पैसे वारो हो, सॼो माल मोहम्मद करीम जे मथां कुर्बान कयई। हिकिड़ो घोड़ो छॾियई, पुछण वारनि पुछो उस्मान हिकिड़ो घोड़ो छो छॾियो अथई? चई इन जे लाइ छॾियो अथमि त घोड़े ते चढ़ी मके बाग में वञी करे बैतुल्लाह जो तवाफ कंदुसि। माल नबी जे दीन जे मथां। हजरत अली शेरे जली वॾो वो भी सखी, उन भी माल घोर कयो। बच्चा
साहबा ने नजर कयो को ईरान का आयो को रूम का आयो को हबश का आयो हुजूर मको चले मदीने त साहबा भी मदीने में जिन कलमो पढ़ियो हो न मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इस्तक़बाल कयो मुहाजिरन जो हेॾा मको पाक छॾियूं था वञनि बचा छॾियूं था वञनि औलाद छॾियूं था वञनि घर छॾियूं था वञनि छाजे लाइ दीन इस्लाम जे ख़ातिर मिठो मोहम्मद करीम मके मां वञी मदीने वियो आहे सभु सहाबा चओ मको छॾे सिधो मोहम्मद करीम जे पोयां लॻी पिया सुभान अल्लाह मां सिर्फ़ 10 मिनट वाइस तव्हांखे ॿुधाए मुंड घणो न करो जल्दी तो खत्म क्या थोड़ो तवज्जो तो बगाली जागो था ना वो जेके जागो था चो सुभान अल्लाह जेको डाडा सुभान अल्लाह चो तो मदीने दी दो डाडा चौदे तो हाने लॉकडाउन खुली थई हाने डाडा चौदे तो हेल वींदी अल्लाह सभनी के मको मदीनो घुमाए आमीन चो हेडो मुहाजिर ने हिजरत कई और अंसार सगोरन नुसरत कई दीन आयो तो हिजरत ऐं नुसरत सां अबा हिजरत ऐं नुसरत सां हुननि वरी नुसरत कई जिन खे ॿ घर हा हिकिड़ो घर मुहाजिर खे हिकिड़े घर में पाण पिया रहनि ग़रीब मुहाजिरनि जी हुननि मदद कई हुजूर पुरनूर रहमत वारे नबी इमामुल अंबिया के सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब फरमायो असां त दुनिया में अची करे दुनिया सां प्यार दुनिया सां मोहब्बत बस दुनिया 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 हजरत उमर जो आयो मदीने जो मीर आमिना जो लाल इमामुल अंबिया तॾे ते सुता पिया आका साईं जे जिस्म मुबारक ते तॾे जा निशान फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला नो रोई वेठो पाण फरमायूं उमर जी मुंहिंजा दिलबर छाजे लाइ पोइ रोए ओ मुंहिंजा साईं कैसर किसरा जे बादशाह ने नज़र था कयो त गिलमन ई गाली जंदे सुता पिया नरम नरम बिस्तरन ते तू अल्लाह जो दादलो नबी आ मुंहिंजा हबीब साईं तुझे करे सजो जहान वजूद में आयो साईं तुझे जिस्म मारदे तने जा निशान सी करे मां उमर जे अखियुनि मां पानी वही आयो अल्लाह अल्लाह हुजूर फरमाया ना उमर ना 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 यार दुनिया सा जी न दई दुनिया काफरन जे लाइ दई असां जे लाइ आखिरत में वडा मसा दई रब त चयो मुंहिंजा दिल पर नबी मुंहिंजा सोना नबी चो मके जा जबर सोना करे ॾियो तू भी खा तुझा पोया भी खाइन हुजूर फरमाना मुंहिंजा मौला न एतिरो ॾे जो हिकड़ी हुजे त खावा ॿिए ॾींहुं न हुजे त तो रब करीम खां घुरां अल्लाह मूंखे दुनिया जो ऐश न कबे हुजूर दुआ पिया घुरनि कहिड़ी दुआ अल्लाहुम्मा ला आईश इल्ला आईशल आखिरा दादा तो चौन सुभान अल्लाह हुजूर दुआ करी अल्लाहुम्मा ला आईश इल्ला आईशल आखिरा फगफिर लिल अंसार वल मुहाजिर ओ मुंहिंजा मौला असां खे दुनिया जो ऐश न खपे असां खे आखिरत जो ऐश खपे ओ मुंहिंजा मौला माफ कर फगफिर लिल अंसार वल मुहाजिर मुंहिंजा मौला मुहाजिरन के भी माफी दे अंसारन के भी माफी दे मुझे मुहाजिरन सहाबन के भी बख्श अंसारी सहाबन के भी बख्श खुदा जी ज़ात जो कसम रब जे कुरान ऐलान कयो इन जमात जे लाइ रब ऐलान तो करे मानन का राज़ी आया फरमाइंदा वस्साबिकून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीना तबऊहुम बिइहसान रज़ी अल्लाह अन्हुम व रज़ू अन्हुम दादा तो जो सुभान अल्लाह यार मोहब्बत सां चो
खटी मुहाजिर भी जिन हिजरत टे जमायतूं अथव जैसा अल्लाह जे रज़ा जो सर्टिफिकेट आहे मुहाजिर सहाबा कराम नबी जे दीन जे पोयां नबी जे पोयां मको छॾे मदीने आया चो इन जो नालो मुहाजिर नथा चो यार मुहाजिर वरी जो मको छॾे मदीने आया उते वरी जेके सहाबा सगोरा हा मदीने वारा उन्हनि नुसरत कई सहाबा जी मुहाजिरन सां मदद कयूं इन जो नालो अंसार थियो हो मुहाजिर थिया अरब तो फरमाए मुंहिंजा महबूब हुजूर दुआ घुरी अल्लाहुम्मा 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 ला ईसा इल्ला ईसा आखिर फगफिर लिल अंसार वल मुहाजिर ओ मुंहिंजा मौला असां के दुनिया जो ऐश न कबई असां के आखिरत जो ऐश कबई बख्श मुझे मुहाजिरन मुझे अंसारन के रब फरमाए सोना तुझे मुहाजिरन के भी बख्श छॾे तुझे मुहाजिरन सा भी मां रब राज़ी आया तुझे अंसारी साहबन सा भी मां रब राज़ी आया पर वल्लज़ी 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 नत्तबऊहुम बिइहसान तां जला बि अल्लाह चवे तां जला साहबा जा गुलाम ॻाल्हायो जेके साहबा जा गुलाम बैयत मथे करी नारो धड़ो ॾिसामा सब पता दाओ भूख लगी दो कसम दला लगी हुई जेगी सब पाए तर्रा लगी माछा क्या माता साले बारे से जाए है अल्लाह तो फरमाया राजी आया मुहाजिरन का जो सहाबा का अल्लाह राजिया जो सहाबा का अल्लाह राजिया अबू बकर का भी राजी उमर का भी राजी उस्मान का भी राजी मौला अली का भी राजी तो जो अमीर मुआविया का भी राजी राजी आया इनका वल्लज़ी तुझे सहाबा अंसारन का भी राजी पर वल्लज़ी नत्तबऊहुम बिइहसान मुझा मिठा मोहम्मद करीम जेके तुझे सहाबा जा ताबेदारन जेके तुझे सहाबा जा ताबेदारन जेके तुझे सहाबा जा गुलामन वल्लज़ी नत्तबऊहुम रब तो फरमाए मां उन्हनि सां भी राजी आया जेके तुझे सहाबा जा गुलाम थई सहाबा जा गुलाम आयो ना आयो अबू बकर जा गुलाम उमर जा उस्मान जा अली जा अमीर मुआविया जा जो मोहम्मद मुस्तफा जे सवा लख सहाबा जा तो सब गुलाम आयो ना सहाबा का तंजे करे नबी जा वडा आशिक सहाबा नबी जे दीन जे बुलंदी ला निकरी पिया वो जेको मदीने जे मीर सां प्यार कंदो जा बेड़ा पार चनो बेड़ा पार चने गालायो न था हाय बुधो बुधो तवज्जो ए छोरो ए बे ठाए चले इला छोरा चल जा अल्लाह जागो था नथा गालायो अया बमोलू दई मां कावड़ाई छड्या बमोलू दई कावड़ जी आसा के बारो न नहीं हे मुते सब कावड़िया हुंदा सब वरी उन चयो त सही कावड़ जी कावड़ जो न मां सब पढ़ो न भला जे कावड़ जी लाउड में चला कावड़ जी सब बेचो कावड़ चो है ते मुझे को मिलियो भला कर या भी सब गदा जो घुरायो था न घुरायो तो मैं घर बैठो जा चो सुभान अल्लाह मोहब्बत सा चो दादिया चो ओ दोस्तों ॿुधो यहूदी जो बारड़ो आ नंढड़ो आ पी दो चवेस वञो मदीने जी बाजार मां सौदो अची आ नंढड़ो छोकरो पियो वञे सौदे वठण जे लाइ नबी मस्जिद का क्लास कयई कुरान जो कन ते आवाज आयो अया जो मस्जिद में वञी करे ॾिसे त सुभान अल्लाह लालन जो लाल वेठो आ सोनो कुरान जो पढ़े आयो छोकरे नबी से कुरान नंढड़ो बा हुजूर जो चेहरो पियो ॾिसे अबो इंतजार में छोरो सौदो वठण वियो आ मोजो ई न आहे
देर सां मोटियो कचहरी ख़त्म थी जियां जो पियो अचे पीर ॾिठो त छोकिरे जा हथ ख़ाली आहिनि परे खां हकल करे चई सौदे लाइ मोकिलियो मां काॾे वई चए थो मुंहिंजा बाबा तो वारो सौदो मूंखां विसरी वियो मां पंहिंजे लाइ सौदो ख़रीद करे आयो आहियां काॾे वई चई मोहम्मद करीम जे कचहरीअ में वियो हुयुसि चई न पुटनि हेॾे न वेंदो कर हे मुस्लमाननि ॾे न वेंदो कर पुट थो चए बाबा मां वेंदुसि अबो थो चए न न न न वञ जाए आख़िरकार सुबुह थी पीउ चयोसि हेॾे मदीने न वञ हे बकरियूं चार हेॾे जबलनि ॾे गाए वञ अल्लाह अल्लाह सईद अली चांडे जे ॻोठ जा मुस्लमानो हिय बकरियूं जबरन मां चारींदे बाग में छॾे करे सिधो आयो मुझे मिठे मोहम्मद करीम जे कचहरी में वेही करे मुझे मुस्तफा करीम जो चेहरो पियो ॾिसो ये बस उन जो कम न साईं जी जुती मार के सिधी कंदो या वञे बस वेठो आहे कचहरी में कंहिं सां ॻाल्हाए न सिर्फ मोहम्मद करीम जे चेहरे में नज़र आई चेहरो भी तो चेहरो हो सुभान अल्लाह चो तो बुधाया मोड़े तवज्जो कर तो बुधाया हुजूर जे चेहरे जो बयान कुरान में फरमाइंदा वद्दुहा वद्दुहा वल्लैली ला सजा ॾाढा त चो कसम तुझे चेहरे जो कसम तुझे वारन जो मुझो साईं मस्जिद में नमाज पियो पढ़े बैतुल मुक़द्दस रे मुंह करे नमाज पढ़ंदो रब जो ऐलान हुयो अल्लाह अल्लाह आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज में इहो ख्याल कयो जेकर मां क़िबलो मटाया बैतुल्लाह रे मुंह करे नमाज पढ़ा अल्लाह अल्लाह खुदा जी ज़ात जो कसम मदीने जे मीर बरकातू बैतुल मुक़द्दस रे मुंह करे पढ़ियो टी रकात में जॾहिं उथो हुजूर चेहरो मथे कयो हुजूर जे दिल में ख्याल हो क़िबलो मटाया या मथे जो कई रब फरमाए मुंहिंजा दिल भर फरमाइंदा क़द नरा तक़ल्लुब वजहिक फिस्समा या मोहब्बत ॾाढा चवंदे त हेल मदीने वींदे अल्लाह फरमाए मुंहिंजा दिल भर नमाज में तो चेहरो मथे कयो हो रब करीम तो मोहम्मद करीम जे चेहरे जा दीदार में कयो चेहरो भी तो चेहरो न नंढड़ो छोकरो हुजूर जे कचहरी में वेही जॾहिं उथियो बकरियूं तो ओॾे छॾे आयो न तव्हां पाण बकरियूं चारींदा हो बाकरो मारो केॾो ॾिंगो आहे हेॾे होॾे भॼी वेंदो जीअं जो नंढड़ो मोटियो बकरियों हुआ माण्हू बकरनि खे ॻोल्हींदा आहिनि पर उन्हनि बकरियूं हिन यार खे बियूं ॻोल्हनि चओ न हिकु ॿ टे पूरियूं हाणे पियो त हलनि न पयूं पाण अॻियां थियो बकरियूं पोयां जियां जो घर पहुतो अबे बकरियूं ॾोधियो अल्लाह 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 ओ सईद अली चांडे जे ॻोठ जा मुस्लमानो जियां जो पोइते मोटो अबे बकरियूं ॾोधियो हूअ खीर ॾोंदो हो खीर है कोन ते ॾींदो हो हाणे मदीने जे मीर जे कचहरी खां मोटो हुजूर जो चेहरो ॾिसी मोटो त बकरियूं खीर बीण ते बियूं ॼनसि अबो तो चे पुट एने वींदो कर या जुई भली अबो चे पुट नहीं अब या जुई भली हां भाई ने ॾिस रोज बकरियूं थोरो ॾींदियूं न अॼु मोटी आयो त केॾो खीर ॾियनि इहा जुई ॾाढी भली आहे नंढड़ो खिली दिल में चए थो तू जो कमाल न थई मुस्तफा जे चेहरे जो कमाल रोज अचे वञे रोज रोज कुछ ॾींहं थिया नंढड़ो छोकिरो न आयो
कुर्बान वञा मदीने जे मीर मुझे मिठड़े मोहम्मद करीम नोट फरमायो बचड़ो ई नंढड़ो हिते ईंदो नज़र कोन थो अचे अल्लाह अल्लाह साहबा जो या रसूल अल्लाह ईंदो हो पर साईं ख़बर न आहे ॿुधूं था त ॿियो टियों ॾींहुं आहे बीमार सकरात में आका से फरमाया हलो त पुछी अचोसि हुज़ूर पुरनूर रहमत वारा नबी पंहिंजे सहाबा सां गॾु हलंदा पिया अचनि ख़ुदा जी जो कसम जीअं जो मुझो मिठड़ो मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन यहूदी जे दरवाजे ते आयो दरवाजो खड़कायो यहूदी निकरी आयो पाण फरमाई यार दे खबर तुझे पुत्र जो छा हाल हुन जो साईं मुझो पुत्र बीमार टियों ॾींहुं सकरात में न मानी न पानी होश न थो अचेसि हुज़ूर खे पियो चवे ओ मुंहिंजा साईं जॾहिं होश थो अचेसि न मानी तो घुरे न पानी तो घुरे सिर्फ मोहम्मद मोहम्मद पे घुरे न तो जे सुभान अल्लाह हुजूर फरमाया दरवाजो खोल असा पांजे यार जो दीदार कयो हां सही साईं जो आया छोड़ा ओ छोड़ा एकड़ी तरफ साईं निश्चय हे वाइसा चंग की वाजी मारन हुजूर फरमायो दर खोल असां पंहिंजे यार जो दीदार कयो न तो जे सुभान अल्लाह मोहब्बत सां त चओ यार जीअं जो दरवाज़ो खुलियो छोकरो अखियूं छत में हुयूं जो रहमत वारो नबी आयो फरमाईंदा वमा रुसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन सारे जहान जे लाए रहमत सईद अली चांदे जे गोठ जा मुसलमानो आका सही जा कदम पहुंचंदा विया जो नंढे जी सकरात दूर थी वई साईं जो आया हुजूर के ॾिसी करे नंढो छोकरो मुर्की पयो अल्लाह अल्लाह साईं फरमायो पुट दे खबर असा जे कचहरी में ही देगे असा जो कलमो कोन पढ़ी यार जो तो जो आखिरी वक्त पुट मौत हयाती जो मालिक मां मोहम्मद अल्लाह फरमाइंदा तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्ली शैइन क़दीर खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला व हुवल अज़ीज़ुल गफूर देखो दादा सुभान अल्लाह चौदो मूसा गॾु मदीने हलो दादा हुजूर फरमाया यार वञे तो आखिरी तुझो वक्त अज त मां मोहम्मद के राजी कर मां मोहम्मद करीम के कलमो ॿुधा मां मोहम्मद रब का जन्नत वठींदो मां अल्लाह अल्लाह नंढो छोकरो हेॾा पीउ बीठो हेॾा नंढो छोकरो हेॾा नंढड़े छोकरे जो पीउ हुजूर जो चयो पुट कलमो ॿुधा क़यामत जे ॾियारे रब करीम खां जन्नत वठी ॾींदो मां नंढड़े छोकरे पीउ ने ॾिठो अबो राज़ी थींदो अलाए नाराज़ अल्लाह अल्लाह अबो तो चवेसि पुट ॻाल्हि ॿुध यार मुंहिंजी क़िस्मत मूंसां मुंहिंजी क़िस्मत में कलमो नसीब आहे अलाए न मोहम्मद मेहरबान अथई वफ़ादार अथई यार मूंखे कहिड़ी ख़बर तूं एॾो आशिक़ आहे मोहम्मद करीम जो यार हूअं त पाण ॾींदेसि अॼु साईं पाण आयो अथई अॼु मोहम्मद करीम के नाराज न कर अज मोहम्मद करीम के राजी कर सईद अली चांडे जे गोठ वारो नंढो छोकरो हेरे मोह करे हुजूर ने ॾिसी मुर्की चवे तो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अरे नंढो छोकरो ये कलमो पढ़ी बस जो कई छोकरे जो रूह निकतो तो वने पर मोहम्मद करीम जा कलमा पढ़ंदो तो वने
नबी से फरमायो वदा हाने तो जो ना है असा जो आ जैसे तहां जो आ खड़ी वणो साईं फरमाया पुट खणो जल्दी कयो गुस्ल ल्यारियोस कफन पारायोस गुस्ल अचियो साहबा चंदा साईं नए कफन जो कपड़ो कोने मदीने जे मीर फरमायो पुट बियो कपड़ो कोने तमा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जेको चादर जो कफन पारायोस वाड़े वनड़ा छोकरा तुजा भाग भला चो वयो मोहम्मद जा कलमा पढ़ंदो वियो मोहम्मद के राजी कंदो वियो अजो अहद कयो त असां मदीने जे मीर के राजी कंदास नमाज पढ़ंदो पंज वक्त बेनमाजी कब्र में उथंदो न ला सूरत अल खनाज़ीर शक्ल सूर जे अबा उन्यो थी मरंदो ऐ नमाज़ी माण्हू मरंदो न कब्र में उथंदो न जो चोरो चोरी जे चंड खां वधीक चमकंदो अजो आज को नमाज पढ़ंदासीं मां जेके लफ़्ज़ चम कबूल फरमाए अल्लाह जिंदगी बाक़ी बराबरि मोली इदरी साहब अचे तो ॿुधाईंदो तव्हांखे प्रोग्राम हां छा आज़ान थींदी इहो कमु मां थो कयां आज़ान थींदी आज़ान खां पोइ तव्हांजी